जय झूलेलाल दोस्तो। ग्यारस अचणी आहे त वॾी ग्यारस ते असां ठाहींदा आहियूं ग्यारसी चाप। जाम ॼणनि मूंखे रिक्वेस्ट कई आहे त इहा ग्यारसी चाप मां तव्हांखे ॿुधायां त अचो अॼु मां तव्हांखे इहा सिंधी ग्यारसी चाप ॿुधाईंदसि जेका ॾाढी टेस्टी थींदी आहे और चटपटी थींदी आहे। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूरु पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों मां हिते 20 खां 25 ग्राम गिदामिड़ी खई आहे, लॻभॻि 2 चमचनि जे क़रीब उनखे पिसाए रखियो आहे। उन खां पोइ असां ठाहींदासीं सभिनी खां पहिरियों चाप याने पैटिस ठाहींदासीं। उन जे लाइ पहिरियों फिलिंग जे लाइ खपंदो पहिरियों बीह खे मां बॉइल कयो आहे 3 सीटियूं लॻाए करे, छिले साफ़ करे 3 सीटियूं लॻायूं आहिनि। इहे बीह सुठी क्वालिटी जा आहिनि त जल्दी ॻरी विया आहिनि और बिल्कुलु सॉफ्ट थी विया आहिनि। अगरि तव्हांखे लॻे तव्हांजो बीह नथो ॻरे या छा त 1 सीटी वधीक लॻाइजो। चङी तरह मैश करण खां पोइ असां हिन में विझंदासीं लूणु, गॾु विझंदासीं कारा मिर्च ऐं आमचूर पाउडर। इन्हनि सभिनी शयुनि खे मिक्स कंदासीं। इहा असांजी फिलिंग तयार थी वई आहे त हिनखे असां साइड करे रखंदासीं। हाणे आलू जो बेस ठाहींदासीं त मां हिते बॉइल पटाटा खया आहिनि, 7 खां 8 बॉइल पटाटा आहिनि। चङी तरह मैश कंदासीं पहिरियों जीअं असां पैटिस ठाहींदा आहियूं। इन में विझंदासीं असां किणक जो अटो या समा जो अटो ऐं बगर जो अटो बि हिनखे चइबो आहे। जाम ॼणा मूंखां लास्ट वारे वीडियो में पुछनि पिया बगर जो अटो छा थींदो आहे, त समा जा जेके चांवर हूंदा आहिनि जंहिंखे समक चावल बि चइबो आहे, उन जो अटो हूंदो आहे इहो, जेको स्पेशली ग्यारस में खाइबो आहे। इन में असां विझंदासीं लूणु। जेको मां अटो विधो आहे उहो 1/4 कप आहे, लॻभॻि 4 चमचनि जे क़रीब। चङी तरह मिक्स कंदासीं और इहा असांजी कोटिंग जेका आहे तयार थी वई आहे। हिकु पोर्शन खणंदमि और उन में असां भरींदासीं बीह जी फिलिंग जेका ठाहे रखी हुईसीं। असांजे हिते पैटिस जेका आहे यानी इहा चाप जेका आहे ग्यारसी थोरी वॾी मिलंदी आहे, त मां ओड़ो ई जीअं बाज़ार जो लुक ईंदो आहे तीअं मां वॾी ठाही आहे। तव्हां चाहियो त साइज़ नंढी करे सघंदा आहियो। इहा असांजी पैटिस रेडी थी वई आहे। तव्हां चाहियो त इहे ठाहे करे फ्रिज में रखी सघंदा आहियो। जेॾी महिल तव्हांखे खाइणो हुजे त हिनखे फ्राए कजे। त हिनखे असां शैलो फ्राए कंदासीं। इहा ग्यारसी चाप जेका आहे बीह ऐं आलू जी जेका भाॼी आहे उन सां ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। जीअं मां ॿुधायोमांव इहे स्पेशली असां ग्यारस ॾींहुं ठाहींदा आहियूं। असांजे उल्हासनगर में त जेके नाश्तनि वारा आहिनि या काफ़ी शॉप्स ते इहा पैटिस जेका आहे इज़ीली मिली वेंदी आहे, पर जेके उल्हासनगर खां ॿाहिरि रहनि था उन्हनि खे इहा न मिलंदी आहे, त उन्हनि जे लाइ इहो वीडियो स्पेशली आहे त उहे घर में इहा साॻी चाप ठाहे करे और खाइनि। ग्यारसी चाप जेका ॾाढी टेस्टी आहे। सो चङी तरह ॿिन्ही पासे असां हिनखे सेकींदासीं। इहा लॻभॻि तयार थी वई आहे और इन पैटिस सां गॾु मां तव्हांखे ॿुधायो त असां बीह ऐं आलू जी भाॼी खाईंदा आहियूं। अचो त मां तव्हांखे उहा ॿुधायां थी। सभिनी खां पहिरियों खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं तेल, 3 खां 4 चमचा तेल विझंदासीं और हुन में लॻभॻि 3 चमचा असां हिन में विझंदासीं ग्यारसी अटो, जंहिंखे बगर जो अटो बि चवंदा आहिनि। और हिनखे असांखे भुञणो आहे जेसिताईं इहो ब्राउन थी वञे। जीअं असां कढ़ी ठाहींदा आहियूं त बेसण खे भुञंदा आहियूं, तीअं हिते असांखे ग्यारसी अटे खे भुञणो आहे। इन भाॼीअ में न बसर जो इस्तेमालु थींदो आहे न टमाटे जो इस्तेमालु थींदो आहे। ॾिसो जीअं जीअं भुञंदासीं इन जो कलर जेको आहे डार्क थींदो वेंदो। जेॾी महिल पटाटे खां थोरो सो लाइट कलर थींदो यानी फॉन कलर जंहिंखे असां चवंदा आहियूं, त इन में असां पाणी विझंदासीं। पाणी विझण खां पोइ ॾिसंदो त ईअं लॻंदो आहे ॼण सिधो पाणी आहे, इहा ग्रेवी कान्हे का, पर जीअं हिनखे बॉइल कंदासीं इहो घाटो थींदो वेंदो। इन में विझंदासीं कारा मिर्च, लूणु ऐं भाॼियुनि में विझंदासीं 2 शयूं, हिकु
पटाटो विझंदासीं बॉइल करे और ॿियो विझंदासीं बिह। बिहनि खे असां पहिरियों कटे साफ़ करे नंढा टुकर कंदासीं ऐं लॻभॻि 3 सीटियूं लॻाए करे हिनखे बॉइल कंदासीं। ॾिसो हिते मां हाणे इहे 150 ग्राम बिह खे आहिनि और 2 पटाटनि जो इस्तेमालु कयो आहे। मां लॻभॻि 3 खां 4 ॼणनि लाइ भाॼी ठही वेंदी। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं असां। जीअं इहो टकणु चालू थींदो, ॾिसो अञा भाॼी जेका आहे सिॼी आहे, पर जीअं टहिको ईंदो उनखां पोइ गैस खे सिम कंदासीं। जेसिताईं भाॼी सिझे तेसिताईं जेका गिदामिड़ी आहे उहा पुसिजी वई आहे, मतिलबु सॉफ्ट थी वई आहे। इनखे मैश करे इन जो पल्प अलॻि कंदासीं और इन जो जेको पाणी आहे उन जो इस्तेमालु कंदासीं। इन खां पहिरियों हिकिड़ो वीडियो विधो मां जंहिंमें ॿुधायो डोडे सां असां जेॾी महिल भाॼी ठाहींदा आहियूं त उन में आमचूर जो इस्तेमालु कंदा आहियूं। साॻियो वीडियो मां पहिरियों बि अपलोड कयो आहे, उहो डोडे सां कयो हो। पर हीअ जेका आहे चाप सां भाॼी ठाहिणी आहे असांखे, त उन में जेका आहे खटास थोरी वधीक हूंदी आहे, त असां हिते गिदामिड़ी जो इस्तेमालु कंदा आहियूं, छाकाणि हिन में का बि चटनी जो इस्तेमालु न थींदो आहे, त भाॼीअ में ई गिदामिड़ी पवंदी आहे। त इहो पल्प जेको निकितो आहे इहो पल्प असां छाणे करे भाॼीअ में विझंदासीं। सो हीअ असांजी ग्यारसी भाॼी तयार थी वई आहे। हिकु टहिको ईंदो और गैस खे असां बंदि कंदासीं। कंसिस्टेंसी हिनजी ॾिसो पहिरियों खां थिक थी वई आहे, बिल्कुलु रेडी थी वई और गर्मा गर्म असां चाप ऐं ग्यारसी भाॼीअ खे असां गर्मा गर्म सर्व कंदासीं, जेका रियली में ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। त हिकु दफ़ो इहा ज़रूरु ठाहिजो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। पहिरियों मां इहा ग्यारसी भाॼी विधी जंहिंमें मां ॿुधायो मां आमचूर पाउडर जो इस्तेमालु कयो हो, त उन जो कलर थोरो लाइट हूंदो आहे और ही गिदामिड़ी जे पाणीअ सां ठहियल आहे त इन जो थोरो कलर जेको आहे डार्क थींदो आहे। चाप ऐं भाॼी अलॻि अलॻि बि सर्व कबी आहे या हिन तरह हेठां चाप रखिजे और मथां उनजे भाॼी विझी करे सर्व कजे। ॾिसो इन में फिलिंग ॿाहिरां क्रिस्पी और अंदरि सॉफ्ट थींदी आहे इहा पैटिस। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। ग्यारसी रोटी, ग्यारसी भाॼी, उन सां गॾु डोडो, सावरी कीअं ठाहिजे, यानी समा जो जेको भतु हूंदो आहे, ग्यारसी कहिड़ी पूॼा कजे, कहिड़ी कथा कजे, सभु मां वीडियोज़ अपलोड करे चुकी आहियां, उहे ज़रूरु चेक कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।